बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व बिइतिबार हाज़ल माना कुलना ख़बरुल वाहिद इज़ा ख़रज मुखालिफ़न लिल ज़ाहिर ला यअमल बिही व मिन सुवर मुखालिफ़त ज़ाहिर अदम इश्तिहारिल ख़बरि फ़ीमा यउम्मु बिहिल बलवा फ़िस्सदरिल अव्वल वस्सानी लिअन्नहुम ला युत्तहमून बित्तक़सीर फ़ी मुताबिअति सुन्नत। पुठे सबक में असां पढ़ियोसीं त जेकॾहिं ख़बर वाहिद किताबुल्लाह सुन्नत मशहूर ऐं ज़ाहिर जे ख़िलाफ़ अचे त ख़बर वाहिद खे छॾे किताबुल्लाह ऐं सुन्नत मशहूर ऐं ज़ाहिर ते अमल कयो वेंदो। उन मज़ा पुठे सबक में असां उहे मिसाल पढ़ी आयासीं जिन में ख़बर वाहिद किताबुल्लाह जे मुखालिफ़ हुई त असां ख़बर वाहिद खे छॾे किताबुल्लाह ते अमल कयूं पिया। ॿियो असां मिसाल पढ़ियोसीं जंहिंमें ख़बर वाहिद सुन्नत मशहूरा जे मुखालिफ़ हुई त असां ख़बर वाहिद खे छॾे सुन्नत मशहूरा ते अमल कयोसीं। अॼोके सबक मंझि साहिब किताब मुसन्निफ़ अलैहि रहमत उहे मिसाल बयान फरमाईंदो जंहिंमें ख़बर वाहिद ज़ाहिर जे ख़िलाफ़ हूंदी त असां ख़बर वाहिद खे छॾे ऐं ज़ाहिर ते अमल कंदासीं। छो उन जे करे त जेकॾहिं ख़बर वाहिद ज़ाहिर जे ख़िलाफ़ हूंदी त इहो ई थी सघे थो त या उहा ख़बर वाहिद मनसूख़ हूंदी या उहा ख़बर वाहिद क़ाबिल हुज्जत न हूंदी। सो उन जे करे ख़बर वाहिद खे छॾे ऐं असां ज़ाहिर ते अमल कंदासीं। ज़ाहिर ते अमल करण जो मतिलबु इहो आहे त माना ज़ाहिरन उमूमन आम हिकिड़ो कमु थींदो हुजे ऐं ख़बर वाहिद उन जे मुखालिफ़ हुजे पर उहा ख़बर वाहिद उहा मशहूर न थी हुजे, कंहिं उनखे पेश न कयो हुजे ऐं उहा ख़बर वाहिद उन्हनि माण्हुनि ताईं उनखे कंहिं न ॿुधायो हुजे हालांकि उहो काम उमूमन थींदो हुजे। इहो मिसाल हिकिड़ो पेश कयूं था, उन मंझि अमी इन ॻाल्हि खे सम्झी वेंदो त ख़बर वाहिद ज़ाहिर जे ख़िलाफ़ हुजे त कीअं ख़बर वाहिद खे छॾे ऐं ज़ाहिर ते अमल कयो वेंदो। जीअं मिसाल ख़बर वाहिद आहे त हज़रत अबू हुरैरा खां रिवायत आहे त हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम नमाज़ में बिस्मिल्लाह जहरन पढ़ंदा हुया, यानी कि जेकी जहरी क़िरात जिन में नमाज़ुनि में कई थी वञे, बुलंद आवाज़ सां क़िरात कई थी वञे त उन्हनि में हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम बिस्मिल्लाह खे बि जहरन यानी बुलंद आवाज़ में पढ़ंदा हुया। इहा ख़बर वाहिद आहे। हाणे इहो नमाज में बिस्मिल्लाह जहरन पढ़णु इहो उमूम आहे, यानी कि हर शख़्स खे इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे। तमामु साहबा नमाज़ पढ़ंदा हुया पर उहे बिस्मिल्लाह खे जहरन न पढ़ंदा हुया, बिस्मिल्लाह मख़फ़ी क़िरात में पढ़ंदा हुया, सूरह फातिहा खां उहे क़िरात जहरन कंदा हुया। जेकॾहिं इहा रिवायत सही हुजे हा त हर शख़्स खे इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे इहा रिवायत ख़बर वाहिद मञा ख़बर मशहूर थी वञे हा। जेको बि शख़्स बिस्मिल्लाह खे जहरन न पढ़े हा त उनखे ॿियो सहाबा ॿुधाए हा त बिस्मिल्लाह जहरन पढ़ी वेंदी आहे, तूं बिस्मिल्लाह जहरन पढ़। पर सहाबा जे दौर में बि इहा ख़बर मशहूर न थी, ताबईन जे दौर में बि इहा ख़बर मशहूर न थी। जेकॾहिं सही हुजे हा त इनखे मशहूर थियणु घुरिजे हा, इहा ख़बर मशहूर न थी, उन जे करे इहा ख़बर क़ाबिल हुज्जत नाहे। इन ख़बर खे ख़बर वाहिद खे छॾे ऐं असां ज़ाहिर ते अमल कंदासीं। छो त इन थी नथो सघे त सहाबा जे दौर मंझि हिकिड़ो कमु थींदो हुजे ऐं उहो सुन्नत जे ख़बर जे मुवाफ़िक़ न हुजे, उन जे मुखालिफ़ हुजे ऐं केरु शख़्स वरी उन्हनि खे ख़बर वाहिद न ॿुधाए या उहा हदीस न ॿुधाए, इन थी नथो सघे त सहाबा जो दौर हुजे, सहाबा हिकिड़ो आम उमूमन हिकिड़ो कमु थींदो हुजे ऐं केरु शख़्स उन्हनि खे वरी उहा रिवायत बयानु
न करे, उन्हनि खे न रोके, इहो मुमकिन ई नाहे। सो उमूमन हिकिड़ो कमु थींदो रहियो आहे ऐं उन्हनि रिवायत खे उन दौर में कंहिं बयानु नाहे कयो, त इहा ॻाल्हि साबित थिए थी त इहा ख़बर वाहिद क़ाबिल अमल नाहे। थी सघे मनसूख हुजे या थी सघे इहा बातिल हुजे ख़बर ॾियणु उनजी, उन जे करे ख़बर वाहिद खे छॾे ऐं असां ज़ाहिर ते अमल कंदासीं। सम्झ में आयो? उन खां पोइ वरी साहिब किताब कुझु मिसाल बयानु करे रहियो आहे जेकी अहकाम शरई में ख़बर वाहिद खे छॾे ऐं असां ज़ाहिर ते अमल कयूं था। ही जेके हेठियां मिसाल आहिनि उन मां मुराद ख़बर मंझा हदीस मुराद न आहे, पर ख़बर मां मुराद आम कंहिं बि शख़्स जी काई बि ख़बर मुराद आहे। यानी को बि शख़्स अची करे काई बि ॻाल्हि करे थो, कंहिं जे मुतालिक़ बि ॻाल्हि करे थो, ख़बर मां मुराद उहो आहे कंहिं बि शख़्स जी काई बि ख़बर ॾियणु। त अगरि उन शख़्स जी उहा ख़बर ज़ाहिर जे ख़िलाफ़ु हूंदी त असां उन जी ख़बर खे रद्द करे ऐं ज़ाहिर ते अमल कंदासीं। मिसाल इन जो मुसनिफ़ बयानु कयो आहे, को हिकु शख़्स आहे, उन शीर ख़्वार खीर पीअंदड़ नंढड़ी छोकिरीअ सां निकाह कयो आहे। मसलन छोकिरी अञा माउ जो खीर पीए थी, उनजी उमिरि 8-10 महीना आहे, पोइ उन छोकिरीअ जो निकाह छोकिरीअ जे वालिद कंहिं शख़्स सां करे छॾियो। 2-3 ॾींहंनि खां बाद में जे उन शख़्स खे अची ऐं केरु चवे थो त तो जंहिं इन नंढड़ी छोकिरीअ सां निकाह कयो आहे, खीर पीअंदड़ छोकिरीअ सां निकाह कयो अथई, इहा तुंहिंजी रिदाई भेण थी वई, इन छोकिरीअ खे तुंहिंजी माउ खीर पीआरियो आहे। त हाणे उहा उन खीर पीअंदड़ छोकिरी जंहिंजी उमिरि 8-10 महीना हुई, उन सां हुन निकाह कयो हुयो। हाणे अगरि उन मर्द जी माउ उनखे खीर पीआरींदी त हू उनजी रिदाई भेण थी वेंदी। त कंहिं शख़्स को हिकु शख़्स आयो, उन अची उनखे इहा ख़बर ॾिनी आहे, त इहा ख़बर जेका आहे इहा ज़ाहिरुल हाल जे मुआफ़िक़ आहे। त ईअं थी सघे थो, अमूमन ईअं हूंदो आहे त औरतूं नंढड़नि ॿारनि खे खीर प्यारे छॾींदियूं आहिनि। सो इहो थी सघे थो त उनजी माउ उन नंढड़ी 10 महीननि जी छोकिरीअ खे जंहिंसां हुन निकाह कयो आहे, उनखे उनजी माउ खीर प्यारे छॾियो हुजे। सो इहो मुमकिन आहे, इहो थी सघे थो, इहा ज़ाहिरुल हाल जे मुताबिक़ आहे, उन शख़्स जी ॻाल्हि ते एतबार कयो वेंदो। पर इहा ई ख़बर वरी ज़ाहिरुल हाल जे मुताबिक़ न हुजे पर मुखालिफ़ हुजे, उहो वरी इन त मसलन हिकिड़े शख़्स निकाह कयो आहे, उनजे निकाह खे कुझु वक़्तु गुज़री वियो, कंहिं वॾी औरत सां निकाह कयो अथई, कुझु अरसे खां बाद में कोई शख़्स अची करे ऐं उनखे ख़बर ॾिए थो त तो जंहिं औरत सां निकाह कयो आहे इहा तुंहिंजी रिदाई भेण आहे। त हाणे उन शख़्स जी इन ॻाल्हि ते एतबार न कयो वेंदो। इहा ॻाल्हि उनजी ज़ाहिर जे ख़िलाफ़ आहे। उहो कीअं ज़ाहिर जे ख़िलाफ़ आहे? उहो इन तरह त जॾहिं उन शख़्स जो निकाह थियो हुयो त उनजे निकाह में लाज़िमी निकाह त आम हूंदो आहे, मशहूरु हूंदो आहे, उनजे निकाह में उनजा अज़ीज़ बि आया, उनजा क़रीब बि आया, उनजा रिश्तेदार बि आया। त उनजे निकाह जे वक़्तु उनखे इहा ख़बर कंहिं बि न ॾिनी त तूं जंहिं औरत सां निकाह करे रहियो आहीं इहा तुंहिंजी रिदाई भेण आहे। अगरि जेकॾहिं उनजी रिदाई भेण हुजे हा त निकाह जे वक़्तु ॿिया माण्हू उनखे ख़बर ॾियनि हा, पर उन वक़्तु उनखे कंहिं बि ख़बर न ॾिनी ऐं बाद में हाणे अची को शख़्स इहा ॻाल्हि करे थो त उनजी ॻाल्हि जो एतबार कयो न वेंदो। छो त ज़ाहिरन इन आहे त निकाह मशहूरु हूंदो आहे ऐं जेकॾहिं उहो पंहिंजी रिदाई भेण सां निकाह करे हा त लाज़िमी कोई न कोई उनखे अची ॿुधाए हा त हीअ तुंहिंजी रिदाई भेण आहे, पर ज़ाहिरन उनखे उन वक़्तु कंहिं बि न ॿुधायो त इहा उनजी ख़बर ॾियणु ज़ाहिर जे ख़िलाफ़ आहे। सो उन जे करे उनजी ख़बर खे रद्द करे ऐं असां ज़ाहिर ते अमल कंदासीं। सम्झ में आयो? उन खां बाद में मुसनिफ़ ॿियो मिसाल बयानु कयो, त काई औरत आहे, उन निकाह कयो आहे, हाणे उनजो मुड़ुसु गाइबु हुयो, मसलन उनजो मुड़ुसु कुझु अरसो थी वियो आहे, उहो गाइबु थी वियो, अचे नथो, उनजी का ख़बर कोन्हे का।
त कोई शख़्स आयो ऐं उन औरत खे अची ऐं ख़बर ॾिनई त तुंहिंजे मुड़ुस तोखे तलाक ॾेई छॾी आहे, या इहा ख़बर ॾिनई त तुंहिंजो मुड़ुसु फ़ौत थी चुको आहे, त उन शख़्स जी ख़बर ते एतबार कयो वेंदो, छो त इहा ज़ाहिर जे मुआफ़िक़ आहे। कीअं त थी सघे थो उनखे ख़बर पई हुजे त हीउ शख़्स हितां ॻोठ मंझां निकिरी काॾे हलियो वियो आहे, उनजो एक्सीडेंट थी पियो या कहिड़े तरीक़े सां उहो फ़ौत थी पियो, पोइ उनजी घरवारी खे अची ख़बर ॾिनई त तुंहिंजो मुड़ुसु फ़ौत थी वियो आहे। या वरी उनजे मुड़ुस ई उन शख़्स खे चयो हुजे त वञ तूं वञी ऐं मुंहिंजी घरवारी खे चयो त मां तोखे तलाक ॾेई छॾी आहे, उहा इद्दत गुज़ारेसि। उनजे करे उहो शख़्स आयो ऐं वरी उन औरत खे अची ख़बर ॾिनई त तुंहिंजो मुड़ुसु तोखे तलाक ॾिनी आहे या तुंहिंजो मुड़ुसु फ़ौत थी वियो आहे, इहा ॻाल्हि ज़ाहिर जे मुताबिक़ आहे, सो उन जे करे उन ते अमल कयो वेंदो। अच्छा, इहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त इहा जेका मर्द जी ख़बर आहे इहा सिर्फ़ु ख़बर जे एतबार ताईं आहे। अगरि जेकॾहिं उनजे दरमियान जुदाइगी थिए या काज़ी कोई मसइलो पेश करे त काज़ी ज़रूरु गवाह वठंदो, ज़रूरु उनजी तफ़्तीश कंदो, ज़रूरु उनजी हक़ीक़त ते पहुचंदो, त पोइ ई मर्द ऐं औरत जे दरमियान जुदाइगी करे सघंदो। लेकिन हीउ जेको मिसाल आहे इहो सिर्फ़ु उनजी ख़बर जी तस्दीक जी हद ताईं आहे, त उनजी ॻाल्हि जी ख़बर जी तस्दीक कई वञे या न कई वञे, त उनजी इहा ख़बर ॾियणु ज़ाहिर जे मुताबिक़ आहे, त थी सघे थो उनजो मुड़ुसु वाक़ई फ़ौत थी वियो हुजे ऐं थी सघे थो उन तलाक ॾिनी हुजे, उनखे ॿुधायो हुजे त तूं वञी मुंहिंजी घरवारी खे ख़बर ॾेसि, उनजी ॻाल्हि ते एतबार कयो वेंदो। उन खां बाद में मुसनिफ़ ॿियो मिसाल पेश कयो त को शख़्स वीरानीअ में आहे, हाणे उनखे इन ॻाल्हि जी ख़बर नथी पवे त क़िबिलो कहिड़े तरफ़ आहे। अचानक को हिकु शख़्स उनखे मिलियो, उन खां पुछा कईं त तूं मूंखे ॿुधाए त क़िबिलो कहिड़े तरफ़ आहे, पोइ उन कंहिं तरफ़ ॿुधायोसि त क़िबिलो हिन पासे आहे, त हाणे उन शख़्स जी ख़बर ते अमल कयो वेंदो ऐं उन तरफ़ उहो शख़्स मुंहुं करे निमाज़ पढ़े, छो त इहा ॻाल्हि ज़ाहिर जे मुताबिक़ आहे, त कंहिं शख़्स खां उहो क़िबिले जो पुछे थो त उहो सही तरफ़ उनखे ॿुधाईंदो, उहो उन तरफ़ निमाज़ करे ऐं मुंहुं करे निमाज़ पढ़े। पर जेकॾहिं ॾींहं जो टाइम आहे, सिज बि साफ़ ज़ाहिर नज़र अचे थो, पर हुनखे क़िबिले जी ख़बर नथी पए, पोइ कंहिं शख़्स खां पुछा कईं, ऐं ॾिसे थो त सिज हिन तरफ़ गुरूब थिए थो, मग़रिब जे तरफ़, जंहिं तरफ़ सिज गुरूब थींदो उन ई तरफ़ क़िबिलो हूंदो, पर ॿिए शख़्स खां पुछा कईं त तूं मूंखे ॿुधाए क़िबिलो कहिड़े तरफ़ आहे, पोइ मसलन उन ई शख़्स हुनखे चयो त जुनूब जे तरफ़, ॾखिण जे तरफ़ क़िबिलो आहे, हेॾे हथु खईंसि, ग़लति तरफ़ ॿुधाईंसि, त हाणे उन शख़्स जी ख़बर ते एतबार न कयो वेंदो, छो त उन शख़्स जी इहा ख़बर ॼण ज़ाहिर जे ख़िलाफ़ आहे। कीअं ज़ाहिर जे ख़िलाफ़ आहे, त उहो ॾिसी रहियो आहे त सिज हिन तरफ़ गुरूब आहे, सो उहो उन तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़े, ऐं जेको शख़्स ख़बर ॾिए थो उहो ग़लति तरफ़ ॿुधाए रहियो आहे, त उन जी इहा ख़बर ॼण ज़ाहिर जे ख़िलाफ़ आहे, उन जे करे इन जी ख़बर खे छॾे ऐं ज़ाहिर ते अमल कयो वेंदो। उन खां बाद में मुसनिफ़ ॿियो मिसाल पेश कयो अहकाम शरई जो, त को शख़्स कंहिं जॻह ते आहे, वीरानी में आहे, नमाज़ जो टाइम थी वियो आहे, उनखे वज़ू करण जी ज़रूरत आहे, अगरि उन ॾिठो त पाणी पियो आहे, हाणे इहा ख़बर न आहे त इहो पाणी पाक आहे या नापाक आहे, पासे में हिकिड़ो शख़्स बीठो आहे, उन खां पुछा कईं त उन शख़्स ॿुधायोसि त हीउ पाणी नजस आहे, नापाक आहे, त हाणे थी सघे थो उहो पाणी नजस हुजे, उन शख़्स जी ॻाल्हि ते एतबार कयो वेंदो, इन शख़्स जी इहा ख़बर ॼण ज़ाहिर जे मुआफ़िक़ आहे। सो असांखे इन सभिनी मिसालनि मंझां इहा ख़बर पई त जेकॾहिं ख़बर वाहिद अचे ऐं उहा ज़ाहिर जे मुआफ़िक़ हुजे त उन ते एतबार कयो वेंदो, ऐं जेकॾहिं ख़बर वाहिद अचे ऐं उहा ज़ाहिर जे मुख़ालिफ़ हुजे त उन ते एतबार न कयो वेंदो। तर्जुमो कयो। व बे एतबार हाज़ल माना, ऐं इन माना जे एतबार करण सां, कहिड़ी माना जे एतबार करण सां, त पुठियों असां पढ़ियासीं न त राविन जूं मुख़्तलिफ़ हालतूं आहिनि, के रावी उहे जेके फ़क़ीह आहिनि, मुज्तहिद आहिनि, ऐं के रावी उहे जेके ग़ैर फ़क़ीह ऐं ग़ैर
मुज्तहिद आहिनि। उन खां बाद पोइ हज़रत अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु रावियुनि जा क़िस्म बयानु कया हुया त के रावी उहे आहिनि जेके सहाबी आहिनि जिन खे मसइलनि जी बि ख़बर आहे, के रिवायत बिल माना कंदा आहिनि, के वरी मुनाफ़िक़ आहिनि जेके कूड़ियूं ख़बरूं बि ॾींदा आहिनि। सो रावियुनि जूं हालतूं मुख़्तलिफ़ आहिनि। सो इन मुख़्तलिफ़ हालतुनि जे करे, इन एतबार जे करे कुलना असां चयोसीं त ख़बर वाहिद इज़ा ख़रज मुख़ालिफ़न लिल ज़ाहिर, जंहिं वक़्तु निकिरे ज़ाहिर जे ख़िलाफ़, ला युअमल बिही त न अमल कयो वेंदो इन ख़बर वाहिद ते। वमिन सूर ऐं इन जी सूरत मुख़ालिफ़ हुजे ज़ाहिर जे, अदम इश्तिहार ख़बर, हिकिड़ी सूरत त न मशहूर हुजणु ख़बर जो, यानी कि जेकॾहिं ख़बर वाहिद सही हूंदी त उहा लाज़मी मशहूर थी वेंदी। ख़बर वाहिद जो मशहूर न थियणु, ज़ाहिरनि आम माण्हुनि खे इन शइ जी ज़रूरत आहे पर ज़रूरत जे बावजूद बि उहा ख़बर मशहूर नथी थिए त इन जो मतिलबु त माना उहा ख़बर सही नाहे। न मशहूर थियणु ख़बर जो फ़ी मां उन ॻाल्हि में जो यउम बिहिल बलवा, आम आहे इन सां उमूम बलवा, फ़ी सदरिल अव्वल, पहिरें ज़माने में यानी सहाबा जे ज़माने में, वसानी यानी ताबईन जे ज़माने में, लिअन्नहुम छो जो उहे यानी सहाबा ऐं ताबईन ला युत्तहमून बितक़सीर फ़ी मुताबिअत सुन्नत, न तुहमत लॻाई वेंदी उन्हनि ते सुस्ती करणु सुन्नत जी ताबेदारीअ में। ईअं त चई नथो सघिजे त सहाबा इहो कमु कंदा रहिया पर उहो उन्हनि सुन्नत ते अमल न कयो, हालांकि सहाबा त सुन्नत जे लाइ पंहिंजी पूरी ज़िंदगी उनजो मक़सदु ई सुन्नत ते अमल करणु हुयो, दीन जी इशाअत हुई, अहकामनि ते अमल करणु हुयो। जेकॾहिं इहा ख़बर सही हुजे हा त सहाबा ताईं पहुचे हा, पर सहाबा जे दौर में इहा ख़बर मशहूर न थी, उन्हनि खे आम ज़रूरत हुई, मतिलबु त माना इहा ख़बर सही नाहे। फ़ैज़ा लम यश्तहरल ख़बर, पोइ जॾहिं न मशहूर थी इहा ख़बर मा शिद्दतिल हाजत, गॾु इन जे त सख़्तु ज़रूरत हुजण जे, व उमूमुल बलवा ऐं उमूम बलवा, उमूम बलवा जो मतिलबु आहे त आम माण्हू इन ॻाल्हि मंझि शामिलु हुया, आम माण्हू इहो कमु कंदा रहिया, त हूंदी इहा अलामत इन ॻाल्हि जी त न हुजणु सही इन ख़बर जो। मिसाल हू इन जो मिसाल फिल हकमियात यानी शरई मसइलनि में, इज़ा अख़बर वाहिदुन, जंहिं वक़्तु ख़बर ॾिनी कंहिं हिकु शख़्स त अन इमरातहू, त बेशक उन जी घरवारी हरमत अलैह, हराम थी वई आहे उन ते, बिरदाइ तारी, रिदात जेका तारी आहे यानी जेका आरज़ी रिदात आहे, जाज़ जेका रिदात हुनखे पेश आई आहे, जाज़ त इहा उनजी ख़बर ॾियणु जाइज़ आहे, ऐं यअतमद अला ख़बरिही, ही त एतमाद कयो वञे उनजी ख़बर ते, वयतज़व्वज उख़्तहा, ऐं शादी करे सघे थो उहो उख़्तहा उनजी भेण सां, छो त उहा नंढड़ी छोकिरी जॾहिं उनजी माउ जो खीरु पीतो त उहा उनजी रिदाई भेण थी वई, त रिदाई भेण हुजण जे करे उन सां निकाह हुनजो ख़तमु थी वियो, त हाणे उनजी ॿी भेण सां उहो निकाह करे सघे थो, बाक़ी ॿ भेनरूं त हिकु वक़्तु निकाह में रखी नथो सघे। वलो अख़बर, ऐं जेकॾहिं इहा ख़बर पई त अन अक़द, त बेशक इहो अक़द जेको आहे अक़द निकाह आहे बातिल बे हुक्म रिदा, रिदात जे हुकुम सां, त ला युक़बल ख़बरुहू, न क़बूल कयो वेंदो उनजी ख़बर खे, यानी निकाह थी वियो हुयो, उनजी रुख़्सती थी वई हुई, घणे अरसे खां बाद में अची हुन ख़बर ॾिनी आहे, त हाणे उनजी ख़बर जे करे अक़द निकाह खे ख़तमु न कयो वेंदो, छो त इहा हुनजी ख़बर ज़ाहिर जे मुवाफ़िक़ नाहे। वकज़ालिक, ऐं अहिड़ी तरह इज़ा उख़बिरतिल मिरअतु, जंहिं वक़्तु ख़बर ॾिनी वई औरत बेमौत ज़ौजहा, पंहिंजे मुड़ुस जे फ़ौतगीअ जी, औ तलाक ही, या उन जे तलाक ॾियण जी, इहा ख़ासि उन औरत खे, वहुव ग़ाइबुन, ऐं इन हाल ऐं उनजो मुड़ुसु ग़ाइब आहे, जाइज़ आहे अन तुअतमद अला ख़बरिही, ही त एतमाद कयो वञे उन शख़्स जी ख़बर ते,
व ततज़व्वजु बिग़ैरिही ऐं शादी करे सघे थी उहा औरत बिग़ैरिही उन खां अलावा कंहिं मर्द सां। वलो इस्तबहत अलैहिल क़िबलतो ऐं जेकॾहिं मुस्तबिह थी वियो शक में पइजी वियो उन ते क़िबलो फ़अख़बरहु वाहिदुन अनहा पोइ ख़बर ॾिनी उन शख़्स खे कंहिं हिकु उन जी उन क़िबले जी वजबल अमल बिही त वाजिबु आहे उन शख़्स ते इन ख़बर ते अमल करणु। वलो वजद माअन ऐं जेकॾहिं लधो कंहिं शख़्स पाणी ला यअलम उहो नथो ॼाणे हालहू पाणी जी हालत खे त पाक आहे या पलीत आहे फ़अख़बरहु वाहिदुन अन निजासत पोइ ख़बर ॾिनी कंहिं बि हिकु शख़्स उनखे अन निजासत पाणी जे नापाक हुजण जी ला यतवज़अ बिही त हाणे उहो शख़्स न वुज़ू कंदो उन सां बल यतयम्मम बल्कि उहो शख़्स तयम्मुम कंदो।